अस्सलाम वालेकुम। बुलड़ी शाह करीम जे तारीख़ी ॾाढो शहर जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी हालत वेदर ख़राब थियण लॻी। स्कूल जे हेड टीचर अता हुसैन ॾाढू मक़ामी साफ़िन खे ॿुधायो त कुझु तइलीमी दुश्मन माफ़िया स्कूल खे हिकु गंदगी जी मैदान जी शिकिल ॾेई रहिया आहिनि। हाणे स्कूल खे वाशरूम तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। स्कूल में ॿारनि जी रांदि रूंद जे मैदान ते माफ़िया किचिरो उछलाइण जो मैदान बणाए छॾियो आहे, मगर हाणे स्कूल जी पुठियां दीवार भरिसां वाशरूम बनाए छॾियो आहे, जंहिं करे स्कूल में ॿारनि खे तइलीम ॾियण त छा पर फ़क़ति वेही बि नथा सघूं। एतिरे क़दुरु बदबू ऐं गंदगी फैलिजी वई आहे। हिन चयो त हज़ारनि जी तइदाद में आबादी रखंदड़ ॾाढू शहर जे स्कूल में का बि सहूलियत न आहे। ॾाढू शहर जे प्राइमरी गर्ल्स स्कूल जी ज़बून हालत आहे। रिपोर्ट विकी सोलंकी, बुलड़ी शाह करीम।